सो मेरे साथियों, जे लतीफ़िलात खाहोड़ी वेब टीवी चैनल हाणे शुरू कयो आहे। उन चैनल जो लतीफ़ात के हवाले से असां हिकिड़ो नओं सिलसिलो रिहाणनि जो शुरू कयूं था। जी टीवी जो नालो ही आहे खाहोड़ी, त असां पंहिंजे रिहाण जो नालो भी खाहोड़ी रिहाण रखियो आहे। त खाहोड़ी रिहाण जो अॼु पहिरियों जेको सो मरहलो आहे ऐं हिन रिहाण में लतीफ़ साईं ते संदसि ज़िंदगी, फ़िक्र, कलाम, उन जी सहेड़, मजमूई तौर साईं जी शख़्सियत ऐं पोरे ते वीचार वंड थींदी। ऐं इन खां अॻु में असां जेको अॼु मौज़ू खयो आहे उहो कुझु हिन पस मंज़र में आहे त हिन महिल ताईं साईं ते थियल तहक़ीक़ जो मयार ऐं रुख़ छा आहे, ऐं ॿियो मरहलो इहो हूंदो हिन अॼोकी रिहाण में त हिकु हा जेका दकियानूसी तहक़ीक़, ऐं जॾहिं उतां बि माण्हुनि जो पेट न भरियो या उन्हनि खे मक़सदु हासिलु न थियो त पोइ वरी के माण्हू वांगारी क़िस्म जा लतीफ़ साईं जे मजमूई शख़्सियत जे हवाले सां ऐं फ़िक्र जे हवाले सां कुझु गुस्ताखी ते बि लही आया। इन पस मंज़र में साईं जो हिकिड़ो बेत आहे, खणियो तकबुर तकिया हीला कयो हलनि, खणियो तकबुर तकिया हीला कयो हलनि, मूढ़ा तां न लहनि लिमी राह लतीफ़ जी। साईं जो बेत ई इन पूरे पस मंज़र जो जेको सो इज़हार आहे त खणियो तकबुर तकिया, तकबुर जा विहाणा कंध खे ॾियो, हीला कयो हलनि ऐं पोइ हीला पिया कनि पंहिंजे मतिलबनि लाइ, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे पुॼाइण लाइ ऐं उन सच जो रस्तो रोकण लाइ। ऐं पोइ साईं ॿी सेट में चए थो मूढ़ा तां न लहनि, ऐं अहिड़नि माण्हुनि खे साईं मूढ़ा थो चए, माना अकुल जा, मत जा मूढ़ियल या मारियल, लिमी राह लतीफ़ जी, ऐं उहे झुकी करे उन आज़ाना ऐं अदब जे हवाले सां, नियत सचाई जे हवाले सां लतीफ़ साईं जी उन फ़िक्री राह ते नथा अचनि। ऐं असां वटि 1866 खां पहिरियों रिसालो जेको अर्नेस्ट ट्रम्प जो आयो, पोइ वरी 1867 में ॿियो रिसालो आयो सरकारी, जंहिंखे बॉम्बे रिसालो चइजे थो। उन खां पोइ रिसालनि जो सिलसिलो शुरू थियो। हिन महिल ताईं कम अज़ कम 20-25 छापी रिसाला मुख़्तलिफ़ सहेड़ींदड़नि जा असांजे ॾाढो गुज़रिया आहिनि। ऐं उन्हनि में किन में बेतनि जो तादादु घटि आहे, किन में वायुनि जो तादादु घटि आहे, किन में पढ़णनि जो फ़र्क़ु आहे, लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे, मानाउनि जो फ़र्क़ु आहे, किथे किथे बेतनि जी सिटरूं बि खुटल या वधियल आहिनि। इहा हिकिड़ी अहिड़े सूरत हाल जुड़े थी, ऐं हेॾे 150 साल खां मथे थियल तहक़ीक़ सरकारी ऐं गैर सरकारी सतह ते अञा ते असां लतीफ़ साईं जो को मुस्तनद ऐं मुतफ़िक़ मयारी रिसालो बि न जोड़े सघिया आहियूं। ऐं लतीफ़ साईं जी उन फ़िक्र खे जदीद लाड़नि ऐं रुखनि सां बि जोड़ण जी कोशिश चंद माण्हुनि कई आहे, पर मजमूई तौर ते असां साईं जे उन सच खां अञा वांझियल आहियूं। इन पस मंज़र में जेकर ॻाल्हि कयूं था त डॉक्टर गुरबख्शाणी जॾहिं 1923 में रिसालो तरतीब पे ॾिनो, जेको 3 जुल्दनि में आयो, पोइ वरी गॾिजी उनखे छापियो वियो। उन में 17 सुर जेके आहिनि उहे ॻणाया विया आहिनि, ऐं मुस्तनद रिसालनि सां मूं उनजी भेट कई त हुन 17 सुरनि में बि 1600 बेत ख़ारिज करे छॾिया जेके ॿियनि रिसालनि में मौजूदु हुआ। ऐं पोइ जेकर इहो 30 सुरनि ताईं कमु करे हा त सरासरी इहे 2000 खनि बेत ख़ारिज करण जो अंदेशो साम्हूं अचे पियो। उन खां पोइ इन तहक़ीक़ जे हवाले सां जॾहिं उन दौर जे अख़बारनि पहिरियों जुल्द छपियो त ॿिन्ही तरफ़नि खां लेख तॾहिं के अख़बारुनि में छपिया
के डॉक्टर गुरबख्शाणी जी हिमायत में हुआ ऐं के हुन जे मुखालिफ़ में हुआ। भैरवल महरचंद आडवाणी उन दौर जो ॾाहो महक़िक़ ऐं कुझु उन जा हमख़्याल दोस्त इन ख़्याल जा हुआ त पहिरियों दफ़ो हिकिड़ो नए अंदाज़ सां कमु थिए थो त इन कम खे जारी रहणु ॾिजे ऐं डॉक्टर गुरबख्शाणी खे एनकरेज कजे, हिमत अफ़ज़ाई कजे त इहो कमु अॻिते वधे। ऐं कुझु दोस्तनि वटि उन दौर जे सीनियर माण्हुनि वटि हली बि वियो त जीअं हिन जे ख़िलाफ़ु लेख न लिखजनि, पर सुबुह जो जॾहिं अख़बार छपी त हिकु अधु बयानु डॉक्टर गुरबख्शाणी जी हिमायत में हूंदो त हिकु अधु बयानु तनक़ीदी हवाले सां साम्हूं ईंदो हो। बहरहाल छपियो इहो रिसालो 17 सुरनि ताईं ऐं पोइ डॉक्टर गुरबख्शाणी वारो रिसालो जेको हुयो भैरूमल उन ते मुख़्तलिफ़ आर्टिकल तंहिं दौर में बि लिखिया। पोइ उनखे साइड हिकु किताब जी सूरत ॾिनी वई ऐं उन किताब जो नालो लिखियलु हो त गुरबख्शाणी वारो शाह जो रिसालो मुंहिंजी नज़र में। उहे सभु आर्टिकल उन में समायल आहिनि। उन किताब जा 2 जेके एडिशन अची चुका आहिनि। उन में गुरबख्शाणी पंहिंजो भैरूमल साहिबु चयो त जॾहिं मूंखे कॉलेज में लतीफ़ साईं जा ससी पढ़ाइण लाइ ॾिना विया त मूं महसूसु कयो त डॉक्टर गुरबख्शाणी जेतिरियूं ॿियनि जूं ग़लतियूं ॻणायूं आहिनि उन खां वधीक हिन ग़लतियूं ख़ुदि कयूं आहिनि ऐं उहे ग़लतियुनि जा मुख़्तलिफ़ रुख़ हुया। किन लफ़्ज़नि जा धातु यानी रूट वर्ड उहे ग़लति कढिया विया, मानाऊं ग़लति कढियूं वयूं। किन लफ़्ज़नि में अॻे पोइ फेरफार थी। बहरहाल चवण जो मक़सदु इहो हिकिड़ो तहक़ीक़ जो मयार हो उन वक़्तु ऐं 2 मुख़्तलिफ़ धाराऊं जेके साम्हूं अचनि थियूं असां वटि। ऐं उन खां पोइ अहिड़े क़िस्म जी तहक़ीक़ असां वटि वरी डॉक्टर बलोच 60s खां शुरू कई। 67 में 7-8 में पहिरियों रिसालो ॾिनो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ बलोच साहिब जे लतीफ़ साईं जे रिसाले ते तहक़ीक़ संदन विसाल खां 2 साल या साल अॻु ताईं जेको 2 दफ़ा कल्चर खाते लतीफ़ साईं जे मेले ते रिसालो छपियो हिन जो। हाणे इन पूरे सफ़र में ॾिसूं था त डॉक्टर बलोच पंहिंजे पहिरें रिसाले खां वठी आख़िरी रिसाले ताईं कंहिं बि हिकु ॻाल्हि ते मुतफ़िक़ न बीठो आहे। जीअं कुझु बि त पहिरें 60s वारे तरतीब रिसाले मां कढियईं त वरी ईंदड़ जेको हिन एडिशन ॾिनो रिसाले जो त उन में शामिलु कयईं ऐं ॿिया कढियईं। 90s में हिन कमु कयो अलामा काज़ी चेयर जे चेयरपर्सन हुअण जे नाते त 9 जुल्द हिन ॾिना जंहिंमें हर जुल्द में 3, 4, 5 मुख़्तलिफ़ सुर हुया ऐं आख़िरी 10हों जुल्द जेको हिन ॾिनो रिसाले जो कलाम। हाणे इन प्रोजेक्ट में डॉक्टर बलोच 2 शयूं साम्हूं रखियूं त हुन जी नज़र में लतीफ़ साईं जो पंहिंजो कलाम ऐं लतीफ़ साईं जे रिसाले में धारियो कलाम जंहिंखे हिन रिसाले जो कलाम नालो ॾिनो। उहे 2 शयूं छंडे छाणे अलॻि कजनि। 9 जुल्दनि में उहा सूरताल हिन तहक़ीक़ जी हलाई। 10हों जुल्द रिसाले जो कलाम जे नाले सां छपियो जंहिंमें हिन 2400 बेत ऐं वायूं जेके से लतीफ़ साईं जूं हिन जी नज़र में पंहिंजो कलाम नाहे त उहे ख़ारिज कयूं।